إن الحمد لله إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى ولا يضر إلا نفسه ولن يضر الله شيئا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن أحسن الكلام كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم فسبح بحمد ربك وكن من الساجدين واعبد ربك حتى يأتيك اليقين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم ولا حول ولا قوة إلا بالله العلي العظيم मुख्तसर अब्दो सना दुरूद सलाह के बाद एक इंतहाई बावकार बाबरकत पुररहमत लम्हात यानी रमज़ान मुबारक के बाद असी अमली ज़िंदगी पैनी बसर करे रहिया आहियूं। यकीनन इंसान जी पूरी ज़िंदगी इंतहाई बाबरकत है। जिस्म में जेस ताईं साह जा सुदका मौजूद आहिनि ये 360 जोड़ जेके सेहत की हालत में अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे मुहैया फरमाया आहिनि। यह इंतहाई रब्बुल इज़्ज़त की एक नेमत है। सोने ते सुहाग एक मोमिन मुसलमान के लाए जो उन्हें के ज़िंदगी में वरी इस्लाम की दौलत मुयसर थी वने। हकीकत पुछो पूरी कायनात में इन्हीं जहिड़ो ॿियो को ख़ज़ानो न आहे। जो तव्हां यकीनन ॿुधो हूंदो नजद खां ईंदड़ हिकु शख़्स आहे जेको पराहु पंध करे प्यारे पैगंबर के शहर में अचे थो।
हदीस जा अल्फाज़ आहिनि, मदीना मुनव्वर में जॾहिं उहो शख़्स पहुचे थो, महफ़िल नबवी उन खे मुयसरु थिए थी, फ़रमाइण लॻो अल्लाह जा हबीब, जितुका मिन अहली व वलदी व अशीरती, अल्लाह जा हबीब, आउं पंहिंजे इलाइक़े खां आयो आहियां, पंहिंजा ॿार बच्चा छॾे करे, पंहिंजो अहलो अयाल छॾे करे, पंहिंजो देश छॾे करे इस्लाम जूं चंद ख़ूबियूं ॿुधणु आयो आहियां, इस्लाम क़बूल करणु आयो आहियां। हदीस जा अल्फाज़ आहिनि, अॻिते पंहिंजी हिकु पेशकश फ़रमाए थो, फ़अख़बिरनी बिअमलिन युदखिलुनी अल्लाहु बिहिल जन्नह, अल्लाह जे रसूल, बसि मूंखे अहिड़ी ॻाल्हि सम्झाए छॾियो मुंहिंजे लाइ जन्नत वाजिबु बणिजी वञे, ऐं जन्नत में दाख़िल थी वञा। हिकु ॿी रिवायत अल्फाज़ आहिनि, फ़रमाइण लॻो त अल्लाह जा हबीब, उन शइ ते अमल करण जी बिना ते मूंखे इंतिहाई फ़ाइदो मुयसरु थिए। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन खे इस्लाम जा अहकाम सम्झाइनि था, रग़बत ऐं शौक़ु ॾियारीनि था, हथा के उहो शख़्स उन महफ़िल में मुस्लमान थी वञे थो। बसि उन शख़्स खे इस्लाम जी हालत में इहा हिकिड़ी महफ़िल मुयसरु थी आहे जो प्यारे पैगम्बर जे अॻियां आयो, उन शख़्स इस्लाम क़बूल कयो आहे, इस्लाम जा चंद अहकाम सम्झी करे फ़ौरन फ़रमाइण लॻो त अल्लाह जे रसूल, हाणे मूंखे इजाज़त ॾियो, ऐं वापसि पंहिंजे आल जे तरफ़ वञा ऐं अज़ीम तरीन तव्हांजूं हदीसूं, इस्लाम जूं ख़ूबियूं ऐं अहकाम ऐं उन्हनि ताईं वञी पहुचाया। साहब फ़रमाइनि था, इहो शख़्स वापसि वञे थो, इंतिहाई तेज़ी सां वापसि वञी रहियो आहे। अञा मदीना शरीफ़ जे क़रीब इहो शख़्स पहुतो आहे, साम्हूं ईंदड़ जबल ते उठ जे तेज़ रफ़्तार जे बिना ते आथिड़की करे उन जबल ते किरी पवे थो ऐं शहीद थी वञे थो। इन शख़्स खे इस्लाम जी बसि इहा हिकिड़ी महफ़िल मुयसरु थी आहे। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिन शख़्स जे मुतालिक़ जॾहिं ख़बर पइजे थी, नाशे मुबारक खे मदीना शरीफ़ में आंदो वञे थो। हदीस जा अल्फाज़ आहिनि, पाण इन खे वेझो कनि था, जंहिं टाइम ते पंहिंजे प्यारे अनवर खे हिन प्यारे साथी जे चेहरे जे क़रीब करे रहिया आहिनि। पा फ़रमाइनि था, रही तो मलकैनि यदुस्सानि फ़ी फ़ीहि मिन सिमारिल जन्नह, ऐं ॾिसां थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जन्नत खां ॿ फ़रिश्ता मोकिलिया आहिनि जेके जन्नत जो फल खणी करे हिन साथी जे चेहरे में लॻाए रहिया आहिनि, इन जे मुंहं में जन्नत जो फल लॻाए रहिया आहिनि। फ़अलिमतु अन्नहु मात जाइया, जंहिंमां मूंखे ख़बर पई मुंहिंजो साथी इंतिहाई बुखायल हो, परदेसी आहे, पराए देश खां डिघो सफ़र करे मदीना शरीफ़ पहुतो हो, इस्लाम आंदई, प्यारे पैगम्बर जी सोबत नसीब थी, महफ़िल नबी मुयसरु थी, उन जे बाद वापसि वञी रहियो आहे, शहीद थियो आहे, लेकिन इंतिहाई बुखायल हो। हदीस जा अल्फाज़ आहिनि, पा सल्लम जिन जॾहिं उन खे दफ़नाइनि था, पा फ़रमाइनि था, आमिला क़लीला वाजिर कसीरा, हिन शख़्स खे टाइम इंतिहाई थोरो मिलियो, बसि हिकिड़ी महफ़िल मुयसरु थी आहे, हिकिड़ो ॾींहुं उन खे इस्लाम मुयसरु थियो आहे, लेकिन छा आहे, इस्लाम में हिकिड़ो ॾींहुं जो मुयसरु थियणु, हिकिड़ी महफ़िल जो मुयसरु थियणु, जन्नत में इहो शख़्स दाख़िल थी वञे थो। ऐं प्यारे पैगम्बर जो उहो दोस्त जेको बज़ाहिर यहूदी आहे, ॿारपण जे ॾींहंनि में ई प्यारे पैगम्बर सां इंतिहाई गहरी मुहबत करे थो, लेकिन छा आहे, ऐं अञा नौजवानी जे अयाम में उन ॿारड़े खे सख़्तु बीमारी पहुचे थी जेका मर्दुल मौत जे क़रीब उन खे पहुचाए थी। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पहुचे थी, हदीस जा अल्फाज़ आहिनि, पाण उन ॿारड़े जे घर विया आहिनि, उन जी बीमार पुरसी कई आहे ऐं उन ई दौरान उन खे इस्लाम जी दावत ॾिनी आहे। जंहिं वक़्तु इस्लाम जी दावत ॾिनी वञे पई, हिकु तरफ़ पूरी इंसानियत जा सरदार आहिनि, हिकु तरफ़ महबूब इंसानियत आहिनि ऐं ॿिए तरफ़ पीउ आहे, हिकु तरफ़ उहो ॿारड़ो पंहिंजे पीउ जे तरफ़ ॾिसे थो, वरी ॿिए तरफ़ प्यारे पैगम्बर जे तरफ़ ॾिसे थो। बिल आख़िर पीउ चवणु लॻो, अते अबुल क़ासिम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबुल क़ासिम यानी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि खे तूं मञी वञ, उन ॻाल्हि खे तूं मञी वञ। उन शख़्स
ॿार ॾे फौरन कलमो भरियो आहे। हदीस जा अल्फाज़ आहिनि पास सल्लम जिन इन ॿार जे घर ॿाहिरि निकिरनि था, हदीस ते ज़बान ते इंतहाई हम्द जा अल्फाज़ आहिनि, अल्हम्दुलिल्लाहि अल्लज़ी अनक़ज़ हाज़ल वलद मिनन नार। सब तारीफ़ अल्लाह जे लाइ जे अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन ॿार खे जहन्नम खां आज़ादु फरमाए छॾियो, इन ॿार खे जहन्नम खां आज़ादु करे छॾियो। इस्लाम जी हालत में इन खे टाइम छा मुयसरु थियो आहे? ऐं सकरात खां पहिरीं ज़िंदगी जे आख़िरी मरहले में इन शख़्स कलमो भरियो आहे, मुस्लमान थियो आहे। फौज थियण खां पहिरीं इस्लाम जी दौलत मुयसरु थी आहे, लेकिन हिकिड़ी घड़ी एतिरे क़दुरु प्यारी बणिजी वञे थी, इन हिकिड़ी घड़ी जे बिना ते हमेशह वारी जहन्नम खां इहो ॿारु आज़ादु कयो वञे। ऐं भाइरो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जंहिं बंदे खे इस्लाम जी दौलत सां नवाज़े, पूरो दिल जे इख़लास सां जॾहिं उहो कलमे तौहीद पढ़े थो, सिर्फ़ु इहो कलमे तौहीद पढ़णु इन शख़्स जे लाइ केतिरे क़दुरु बाइसे बरकत बणिजी सघे थी। उहा अज़ीम तरीन रिवायत तव्हां यकीनन ॿुधी हूंदी, जंहिंखे हदीस असिजिल्लात चयो वञे थो, या हदीस बिताका, यानी हिकु शख़्स जेको मैदानी माशर में आयो आहे, उन जा गुनाह एतिरा आहिनि जो उन जे गुनाहनि जा पूरा 99 दफ़्तर आहिनि, ऐं हर हिकु दफ़्तर पूरो नज़र जे मद मुक़ाबिल जेसि ताईं उन जो नज़र पइजी रहियो आहे, एतिरे बराबरि हर दफ़्तर उन जो गुनाहनि सां पूरो भरे पियो आहे। ॿिए तरफ़ उन जी नेकी छा आहे? उन ज़िंदगी जे कंहिं हिकिड़े मरहले में सिर्फ़ु कलमे तैयब, कलमे इख़लास, यानी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह, बसि इहो कलमो पढ़ियो आहे। उन शख़्स जा गुनाह एतिरा आहिनि गोया के ज़मीन आसमान पूरा गुनाहनि सां भरिया पिया आहिनि। पा फरमाई था, रहमान फरमाईंदो, ऐं मुंहिंजा बंदा उहदुर वज़नका, जिथे अमल तुरी रहिया आहिनि उन जॻह ते हाज़िर थी तुंहिंजे अमल जो मुआज़नो कयो वेंदो, तुंहिंजे अमलनि खे तोड़ियो वेंदो। हीउ शख़्स जेको बज़ाहिर पंहिंजो पाण खे हिकु मुजरिम सम्झी रहियो आहे, वॾो ॾोहारी सम्झी रहियो आहे, जंहिंजे गुनाहनि जा ढेर आहिनि, लेकिन छा आहे, हिकु तरफ़ गुनाहनि खे तोड़ियो वञे थो, ॿिए तरफ़ कलमे तैयब खे तोड़ियो वञे थो। हदीस जा अल्फाज़ आहिनि, इहो कलमे इख़लास ॻरो बणिजी वञे थो, ऐं इन शख़्स जे लाइ जेको आख़िरी फ़ैसिलो आहे उहो जन्नत जे तरफ़ बणिजे। तव्हीं अंदाज़ो लॻायो, इस्लाम जी हालत में इंसान खे हिकिड़ो ॾींहुं मुयसरु थिए थो, हिकिड़ी महफ़िल मुयसरु थिए थी, हिकिड़ी घड़ी मुयसरु थिए थी, कंहिं हिकिड़े टाइम ते उन इस्लाम आणी ते हिकु दफ़ा ई कलमो पढ़ियो आहे। इहो हिकु दफ़ा कलमो पढ़णु इन शख़्स जे लाइ केतिरे क़दुरु ख़ुशि आइंदा बणिजी सघे। ऐं भाइरो, इहा ई हक़ीक़त आहे, क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त जिते ॾोहारी शख़्सनि जे क़यामत जे ॾींहं जे ख़्वाहिशनि जो ज़िक्र कयो आहे, काश असीं फलां अमल करियूं हा, काश फलां अमल करियूं हा, उते हिकिड़ी ख़्वाहिश इहा बि आहे, रुबमा यवद्दुल लज़ीना कफ़रू लौ कानू मुस्लिमीन, इहा तमन्ना कंदा, ऐं काश ज़िंदगी भर हेतिरी सारी ज़िंदगी बसर कईसीं, कंहिं टाइम ते इहो कलमो पढ़ी छॾियूं हा, मुस्लमान ई बणिजूं हा, असांखे इस्लाम जी दौलत मुयसरु थी हा, अॼु असांजे लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद ॻाल्हि हुई। भाइरो, जॾहिं ज़िंदगी में इस्लाम आणण जे बाद हिकिड़ी महफ़िल इंतिहाई क़ीमती आहे, त पोइ ज़िंदगी भर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी इहा अज़ीम नेमत जेके इस्लाम ऐं ईमान जी हालत में हिकु मोमिन इंसान खे मुयसरु थिए थी, इहा दौलत केतिरे क़दुरु क़ीमती हूंदी। अल्लाह सुब्हानहू तआला जिते पंहिंजे बंदनि खे नेक अमल जो हुकुम फरमायो आहे, नेकियनि जी अज़मत बयानु कई वई आहे, उते नेकियनि जी अज़मत बयानु कंदे फरमाई, फमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन ख़ैरन यरा वमन यअमल मिस्क़ाल ज़र्रतिन शर्रन यरा। फरमाई, उहो नेक शख़्स जंहिं हिकिड़े ज़र्रे जे बराबरि नेक अमल कयो आहे। ऐं ज़र्रा छा आहे? जंहिं टाइम ते सिज उभरंदो आहे, घर में सफ़ाई कढी वञे, सिज उभरण जे टाइम ते साम्हूं दरी खुलियल हुजे, दरवाज़ो खुलियल हुजे, सिज जे तेज़ शुआनि जी बिना ते इन फिज़ा में जेका दज़ मथे उॾे थी, इन तेज़ शुआनि में ज़र्रात कुझु उॾनि था, रहमान फरमायो इन ज़र्रे जे बराबरि
जंहिं शख़्स नेक अमल कयो आहे इन नेक अमल खे असां तोड़ींदासीं। छाजी बिना ते हिकु मोमिन ऐं मुस्लमान जो इहो ज़रे जे बराबरि जेको अमल आहे इहो मामूली न आहे, बल्कि अमल इंतिहाई क़ीमती आहे। ऐं तोड़ियो कहिड़ी जॻह ते वञे थो। सैयदना सलमान फारसी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन हदीस जा रावी आहिनि, पाक सल्लम जे फरमाइनि था, जंहिं मीज़ान में साइमी में बंदे जा अमल तोड़िया वञनि पिया, उन साइमी जी हैसियत इहा आहे, उन साइमी जे हिकिड़े पलड़े में जेकॾहिं 7 आसमान ऐं 7 ज़मीन हिकिड़े टाइम ते तोड़िया वञनि तॾहिं करे तुरी वञे। इहा एतिरी सारी अज़ीम साइमी, एतिरो सारो अज़ीम पलड़ो, लेकिन अज़ीम तरीन साइमी में हिकु मोमिन इंसान जे ज़र्रे खे तोड़ियो वञे पियो। छाजी बिना ते इहो ज़र्रा बज़ाहिर तव्हांजे नज़रनि में आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे इन मोमिन इंसान जी या नंढे खां नंढी जेका नेकी आहे या नेकी बि इंतिहाई पसंदि आहे। या इबादी इन्नमा हिया अमालुकुम उहसीहा लकुम फमन वजद खैरा फल्यहमदिल्लाह। ऐं मुंहिंजा बंदो, तव्हीं जेके बि अमल करियो पिया, तव्हांजे अमलनि खे शुमार कयो वञे पियो, महफ़ूज़ रखियो वञे पियो। इन मां हिकु ज़रे बराबरि का शइ मख़फ़ी न हूंदी, लिकियल न हूंदी, उनखे ग़ाइब कोन कयो वेंदो, बल्कि उनखे तोड़ियो वेंदो। वनज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामा फला तुज़लमु नफ़्सुन शैआ वइन कान मिस्काल हब्बतिन मिन खरदलिन अतैना बिहा वकफ़ा बिना हासिबीना। जिते अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान जे वॾनि वॾनि अमलनि जो ज़िक्र फरमायो आहे, उते फरमाई राई जे दाणे जे बराबरि हिकु मोमिन इंसान जो अमल हूंदो। राई जे दाणे जे बराबरि जंहिंजो अमल आहे उन राई जे दाणे खे तोड़ियो वञे। छाजी बिना ते इहा राई जो दाणो जेको आहे इहो दाणो इंतिहाई अज़ीम आहे। ऐं हिकु मुजरिम ऐं ॾोहारी जंहिंजी ज़िंदगी पूरी ग़लतियुनि में, कलूरनि ऐं कसूरनि में भरी पई आहे, उन शख़्स जा नंढा गुनाह त छा, उनखे पंहिंजे कबीर गुनाहनि जो को फ़िक्र ई न आहे। उनखे जॾहिं नामिया माल खाधे हथ में न वञे पियो, उन शख़्स जे ज़बान ते कुझु अल्फाज़ आहिनि, मा लिहाज़ल किताबे ला युग़ादिरु सग़ीरतन वला कबीरतन इल्ला अहसाहा। मुंहिंजे अमालनामे खे छा थियो आहे, जंहिंमें वॾा अमल त लिखिया पिया आहिनि, पर जेके नंढा अमल आहिनि उहे नंढा अमल बि लिखिया पिया आहिनि। भाइरो, हिकु मोमिन पंहिंजे ज़िंदगी में जॾहिं जेको बि अमल करे थो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि उन अमल जी इंतिहाई क़दुरु आहे। सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे फ़रामीन मुक़द्दस जे ज़रिए पाण चंद मिसाल सां ॻाल्हि वारी फरमाई आहे। हिकु हदीस जा अल्फाज़ आहिनि, पाक सल्लम जे फरमाइनि था, उरिदत अलैया उजूर उम्मती। मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे उम्मत जा अमल पेश कया विया। तव्हांजे बाद तव्हांजी उम्मत कहिड़ा कहिड़ा अमल कंदी, उहे तमामु नेक अमल पेश कया वञनि था। जॾहिं नेक अमल पेश कया वञनि था, उन्हनि नेक अमलनि जो तज़किरो कंदे पाक फरमाइनि था, हतल क़ज़ाता युख़रिजहा अर्रजुलु मिनल मस्जिद। हिकिड़ो निमाज़ी उहो मस्जिद में आयो, मस्जिद खे आबाद कंदड़ शख़्स मस्जिद में घिरियो आहे। छा आहे, उन जे अॻियां हिकु नंढो छूतो पियो हो, नंढे कख बराबरि का गंदगी पई हुई। हिन शख़्स उहो छूतो खणी करे मस्जिद खां ॿाहिरि कढियो आहे। उहो छूतो खणी मस्जिद खां ॿाहिरि कढियो आहे। पाक फरमाइनि था, जेके अमल पेश कया वञनि था, उन अमलनि में इन छूते जो तज़किरो मौजूदु आहे, नंढे कख जो तज़किरो मौजूदु आहे। बल्कि सैयदा उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जॾहिं पाण अमलनि जी तरग़ीब ॾियारीनि था, तरग़ीब ॾियारींदे अॻिते पाक फरमाइनि था, या आयशा इत्तकी नफ़्सकी मिनन नारी। ऐं आयशा, नेक अमल कंदे पंहिंजो पाण खे जहन्नम खां आज़ादु कर। नेक अमल करे पंहिंजो पाण खे जहन्नम खां आज़ादु कर। वलो बि शिक्के तमराथिन, अगरचे खजूर जी हिकिड़ी पेसी हुजे ऐं शिक जा अल्फाज़ मुकमल पेसी ते बि न, अधु खजूर हुजे, एतिरे जे बराबरि अल्लाह जे राह में तूं का शइ ॾेई छॾीअ, एतिरे जे बिना ते तोखे जहन्नम खां आज़ादी मिली सघे। तव्हीं अंदाज़ो लॻायो, सिर्फ़ु हिकिड़े कख जे बराबरि नेकी, अधु खजूर जे बराबरि नेकी, लेकिन अधु खजूर जे बराबरि नेकी केतिरे क़दुरु अज़ीम आहे। या एतिरी नेकी इंसान खे जहन्नम खां आज़ादु करे सघे। सुनने अबी दाऊद जी उहा अज़ीम तरीन रिवायत तव्हां यकीन ॿुधी हूंदी, जंहिंमें पाक सल्लम जे फरमाइनि था, हिकु शख़्स आहे
जेको पंहिंजे घरां निकितो आहे ऐं उन जे सफ़र ते उन जे रस्ते ते हिकु कंडेदार वण आहे। हिकु रिवायत अल्फाज़ आहिनि, उन वण खे हिन शख़्स वॼियो आहे, वल्लाहि लो अखिरन्नु अन तरीक़े, इन तारीख़ ऐं वढींदसि जेका टारी मुसाफ़िरनि खे तकलीफ़ ॾेई रही आहे। ऐं ॿी रिवायत अल्फाज़ आहिनि, हिन शख़्स उहा टारी वढी न आहे बल्कि रस्ते ते पई हुई उहा टारी खणी करे साइड ते कई आहे। बज़ाहिर थोरो अमल आहे, हल्को अमल आहे, हिकिड़ी नेकी आहे, लेकिन छा आहे, फशकर अल्लाहु लहू फगफ़र लहू, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन नेकी खे क़बूल फरमायो आहे ऐं इन जे माज़ी जे गुनाहनि खे माफ़ कयो वञे। अमल छा आहे? ज़िंदगी में उन शख़्स ॿियनि अमलनि सां गॾु इहो अमल कयो आहे जो रस्ते खां टारी खे हटायो आहे। इहा हिकिड़ी नेकी एतिरे क़दर सां थिए थी जो अल्लाह सुब्हानहू तआला माज़ी जे पूरे कलूरनि खे माफ़ फरमाए छॾियो। बल्कि सहीह बुखारी में बनी इसराइल जी उहा बाग़िया ज़ानिया औरत जंहिंजे माशरे में इंतहाई ज़िना जो चर्चो हो, उन जी नौजवानी ऐं जवानी पूरी ज़िना जे अंदरि बसर थी वञे थी। हिकु दफ़ा पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरे थी, अञा कंहिं रस्ते में आहे, ॾिसे थी कंहिं रस्ते ते हिकु खूह आहे, जंहिं खूह ते डोल त पियल आहे लेकिन पाणी कढण जे लाइ को बंदोबस्त ई न आहे। फ़इज़ा हिया बेकल्बिन या कुलु सरा मिनल आछे, लेकिन छा आहे, हिकु अजीब मंदर ॾिसे थी, हिकिड़ो कुतो आहे जंहिं कुते खे उन एतिरे क़दुरु लॻल आहे जो उहो कुतो ज़्यादा उन जी बिना ते मिटी खे चटे रहियो आहे। इन ज़ानिया बाग़िया औरत जे दिलि में रहम पैदा थिए थो। बिला आख़िर छा करे थी, पंहिंजी चुनी खे लाहे करे उन डोल में ॿधे थी ऐं खूह मां पाणी कढी करे इन कुते जहिड़े मख़लूक खे प्यारे थी। हदीस जा अल्फाज़ आहिनि, फशकर अल्लाहु लहा फगफ़र लहा, अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा बाग़िया औरत आहे, ज़ानिया औरत आहे, जंहिंजे ज़िना जो माशरे में चर्चो आहे। अॼु अमल छा आहे जो इन औरत हिकिड़ी मख़लूक खे पाणी पियारियो आहे, सिर्फ़ु हिकु दफ़ा पाणी पियारियो आहे। हिकु दफ़ा पाणी पीअण जे बिना ते नौजवानी ऐं जवानी में जेतिरा ज़िना थियल आहिनि, जेतिरियूं बग़ावतूं आहिनि, जेतिरियूं नाफ़रमानियूं पूरी ज़िंदगी में ठहियूं आहिनि, हिकिड़े अमल जी बिना ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त पूरा गुनाह खे माफ़ फरमाए छॾिया। बल्कि अहादीस में सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नंढनि नंढनि पाण अमल जो मिसाल ॾियनि था। सैयदना सुलैम बिन जाबिर अल हुदैमी रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन जॾहिं प्यारे पैगंबर जे अॻियां नसीहत जे लाइ अचनि था, पा फरमी था, सुलैम ला तहकीरन्न मिनल मारूफ़ शैया वलौ अन तलका अखाका बिवजहिन तलकिन। ऐं सुलैम, तूं पंहिंजे कंहिं बि अमल खे मामूली न सम्झना, कंहिं बि नेक अमल खे मामूली न सम्झा। अॻियां पाण मिसाल ॾियनि था, ऐं सुलैम, तूं पंहिंजे मुस्लमान भाउ सां खिली करे मिली, जंहिं टाइम ते तुंहिंजी मुलाक़ात थी रही आहे, तुंहिंजे चेहरे ते तबस्सुम हुजे, तूं मुर्की करे मिली रहियो आहीं, तूं पंहिंजे इन मुर्क खे मामूली न सम्झ। थी सघे थो तुंहिंजी इन हिकिड़ी मुर्क जी बिना ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त तोखे मादी जा गुनाह माफ़ फरमाए छॾे। बल्कि ॿी रिवायत अल्फाज़ आहिनि, ॿ मुर्कंदड़ मुस्लमान जॾहिं इंतिहाई मुहबत सां, इंतिहाई प्यार सां हिक ॿिए सां मुर्की करे हथ मिलाए रहिया आहिनि, अञा हिननि शख़्सनि इहे हथ छॾिया ई न आहिनि। इन खां पहिरीं अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन जे सगीर गुनाहनि खे माफ़ फरमाए छॾियो। ऐं औरतुनि खे नसीहत कंदे पा फरमाई था, या माशरन निसाए ला तहकीरन्न जारतुन लिजारतिहा। ऐं औरतुनि जी जमायत हो, औरतुनि जे अंदरि अल्लाह रब्बुल इज़्ज़त इहा फितरत पैदा कई आहे जो हिकिड़ी औरत खे पंहिंजी सहेली ॾुख ऐं सुख में यादि हूंदी आहे। ऐं ख़ुसूसन घर में जॾहिं को खाधो तयारु कयो वेंदो आहे, घर में का शइ बचियल हूंदी आहे, उन टाइम ते इन खे पंहिंजी सहेली यादि ईंदी आहे। घर जी बचियल ग़िज़ा जेका आहे पंहिंजे सहेली जे तरफ़ मोकिले थी। पा फरमी था, ऐं औरतुनि जी जमायत हो, तव्हीं पंहिंजे इन अमल खे मामूली न सम्झो। घर में का ग़िज़ा बची रही आहे, मामूली बराबरि शोरबो बची रहियो आहे, का ज़री हदी बची रही आहे। ऐं हदीस में जेको मिसाल न आहे, वलऊ फिरसन शातिन, अगरचे नंढड़ी हिकिड़ी हदी आहे, उहा तव्हां पंहिंजे सहेली न मोकिली आहे। वलऊ कुरा शातिन मुहर्रकतिन, अगरचे तव्हांखे गोश्त ठाहींदे
वो गोश्त मरी वियो आहे, यानी उन में बू अची रही है, लेकिन वह तव्हां जेकॾहिं मोकिले छॾी आहे, तव्हां इन अमल खे मामूली तवी न सम्झो। इहो अमल इंतहाई अज़ीम आहे। भाइरो, जॾहिं माशरे जा पाण इहे चंद मिसाल ॾेई करे ॻाल्हि सम्झाइनि था, इहे अमल इंतहाई अज़ीम आहिनि, त पोइ इंसान इख़लास जी कैफ़ियत में इंसान मुवहिद बंदी करे, मोमिन बंदी करे, जॾहिं ज़्यादातर अमल करे, उहो इंसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त वटि केतिरे क़दुरु क़ीमती हूंदो। ऐं भाइरो, तव्हां यादि रखो, इंसान अमल करण जे टाइम ते जेतिरे क़दुरु मुख़लिस हूंदो ऐं नेकी में जेतिरे क़दुरु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे किबरियाई जी प्रचार हूंदी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तौहीद जी प्रचार हूंदी, रब सां प्यार ऐं मुहबत जी ॻाल्हि हूंदी, एतिरे क़दुरु उहो अमल अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे इंतहाई पसंदि अचे थो। हीअ माशरे जा चंद मिसाल आहिनि। हिन खां पहिरीं तव्हांखे हदीस ॿुधाई त जंहिं मीज़ान में इंसान जा अमल तोड़िया वञनि पिया, उहा मीज़ान एतिरो आहे, 7 ज़मीन ऐं 7 आसमान जेकॾहिं पलड़े में रखिया वञनि तॾहिं बि करे तुरी वञनि, लेकिन इख़लास जी कैफ़ियत में तौहीद जा अल्फाज़ इंसान ॻाल्हाए थो, इहे लफ़्ज़ केतिरे क़दुरु वज़नी आहे, हिकिड़ो कलमो केतिरे क़दुरु अज़ीम आहे। सही मुस्लिम जी रिवायत आहे, पास सल्लम जी फरमाइनि था, अल्हम्दुलिल्लाह तमलउ मा बै अल्हम्दुलिल्लाह तमलउल मीज़ान। इहो मीज़ान जंहिंमें 7 ज़मीन ऐं 7 आसमान समाइजी सघनि था। इंसान जॾहिं रब जी हम्द बयानु कंदे, रब जो शुक्रियो बयानु कंदे ज़बान ते इहे अल्फाज़ आणे थो, अल्हम्दुलिल्लाह, एतिरियूं नेकियूं समाइजी वियूं जो पूरो मीज़ान जेको 7 ज़मीन 7 आसमान समाए सघे थो, पा फरमाइनि था उहो मीज़ान पूरो अल्हम्दुलिल्लाह सां भरिजी। बल्कि सैयदा अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा जॾहिं पास सल्लम खां वॾे अमल जे मुतालिक़ पुछी रही आहे, पाण खे फरमाए थी, ऐं अल्लाह जा हबीबा, ऐं उमिरि जी इंतहाई वॾी बणिजी चुकी आहियां, लिहाज़ा मूंखे को अहिड़ो अमल ॿुधायो जाऊं घर वेठे अमल करे सघां। पा फरमाइनि था, या अस्मा लाइन कुल्ति अल्लाहु अकबर मियतु मर्रतिन, जेकॾहिं तूं ज़बान ते इहे अल्फाज़ आणी, अल्लाहु अकबर, इहे अल्फाज़ आणी 100 दफ़ा, इहे 100 दफ़ा हिकु हिकु कलमे जो वज़न केतिरे क़दुरु अज़ीम आहे। पा फरमाइनि था, इहे 100 दफ़ा अल्लाहु अकबर चवणु और इहे 100 उठनि खां बि इंतहाई अज़ीम आहिनि। हिकिड़ो हाजी मिना में 100 उठ दबा करे और इहे 100 उठ खां हीअ अल्फाज़ इंतहाई क़ीमती आहे। छाजी बिना ते इन अल्फाज़ में रब जी तौहीद समायल आहे। व सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह तमलान यो तमलो मा बैन समाए वल अर्ज़े। पा फरमाइनि था, अकेलो ख़ाली सुभान अल्लाह या सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, हीअ ॿई मिलाए करे एतिरा वज़नी आहिनि, ज़मीन खां आसमान ताईं 500 साल जो फ़ासिलो आहे। हिकु शख़्स आहे इंतहाई इख़लास सां रब जी तौहीद बयानु कंदे इहे अल्फाज़ चई, सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह, ज़मीन खां आसमान ताईं जी फ़िज़ा पूरी नेकियुनि सां भरिजी वञे। भाइरो, इन्हनि नेकियुनि जो इंसान खे फ़ाइदो कहिड़ो मिले थो? इन फ़ाइदे जी शायदि अॼु असांखे कल न हुजे। छाजी बिना ते असां दुनिया पुरुष इंसान आहियूं, दुनिया जी सहूलत असांजे अखियुनि जे अॻियां आहे, असां वटि क़ीमत आहे दुनिया जी शयुनि जी, लेकिन ख़बरदार हिकु ज़र्रा जे बराबरि जेका नेकी आहे, उहा नेकी केतिरे क़दुरु क़ीमती आहे। इन जो अज़ीम तरीन फ़ाइदो हीअ आहे जो नेकी जे मुतालिक़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हुकुम आहे, वहसिनु, ऐं मुसलमानो ऐं मुती ऐं फ़रमान बरदारो, तव्हीं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ नेकी करियो, तव्हीं नेक अमल करियो। ऐं ॿियो फ़ाइदो हीअ आहे, इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन नेकूकार सां मुहबत फरमाए थो। काइनात जे अंदरि जेकॾहिं का अज़ीम तरीन नेमत चइजे ऐं उखरवी ज़िंदगी में का नेमतनि जी सरदार चइजे, उहा अज़ीम तरीन नेमत इहा आहे जो हिकिड़े बंदे खां अल्लाह रब्बुल इज़्ज़त राज़ी थी वञे, उन रज़ामंदी जी बिना ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे बंदे सां गहरी मुहबत करे। वरिज़वानुम मिनल्लाहि अकबर, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रज़ामंदी इहा इंतहाई अज़ीम तरीन नेमत आहे। ॿियो फ़ाइदो इहा आहे जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन बंदे सां इंतहाई गहरी मुहबत करे थो। ऐं नेकी जो टियों फ़ाइदो इहा आहे, इन्न रहमतुल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन, हीउ इंसान अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे रहमत में शामिल थी वञे थो। अगरचे हीअ पूरी काइनात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे रहमत में आहे, लेकिन हिकु मोमिन सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी रहमत ख़ासि आहे। हत्ता के हदीस जा अल्फाज़ आहिनि,
रोज़े माशर क़ाइम थींदो। पा फरमाई था को बि शख़्स पंहिंजे अमलनि जे करे जन्नत में दाख़िल कोन थींदो, हथा के अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन शख़्स खे पंहिंजे रहमत में शामिल करे छॾे। बनी इसराइल जो उन शख़्स जो वाक़ियो जंहिंमें पास असल जे फरमाई था उहो शख़्स जंहिंखे 500 साल जी पूरी ज़िंदगी मिली, 5 सदियुनि जे बराबरि उन नेक अमल कया, रोज़े माशर क़ाइम थियो। रहमान फरमाईंदो हिन शख़्स खे मुंहिंजे रहमत सां जन्नत में दाख़िल करे, इन शख़्स खे मुंहिंजे रहमत सां जन्नत में दाख़िल करे। बंदो फरमाईंदो अल्लाह करीम मूं बि 500 साल इबादत कई आहे, 5 सदियुनि जे बराबरि इबादत कई आहे, ऐं पंहिंजे नेक अमल जी बिना ते। रहमान फरमाईंदो न, मुंहिंजे ख़ासि रहमत जी बिना ते। जॾहिं बंदो इसरार फरमाए रहियो आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन बंदे जे सिर्फ़ु हिकिड़ी नेमत, सिर्फ़ु उन जे अखि जो मुआवज़ो कयो वञे थो। हिकिड़ी अखि हिकिड़े पले में रखी वञे थी ऐं इन बंदे जे 500 साल यानी 5 सदियुनि जी जेका इबादत आहे उहा 5 सदियुनि जे बाद ॿिए तरफ़ रखी वञे थी। इहा इबादत सिर्फ़ु हिकिड़ी अखि जे मदे मुक़ाबिल में इंतिहाई नंढड़ी बणिजी वञे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन बंदे खे पंहिंजे रहमत ख़ास में शामिल फरमाईंदो आहे जॾहिं हिकु इंसानु नेकूकार बणिजी वेंदो आहे। चोथों ऐं पंजों फ़ाइदो इहो आहे जो इंसान जी दुनिया इंतिहाई ख़ुशहाल बणिजी वेंदी आहे ऐं मुस्तक़बिल उन शख़्स जे लाइ यानी उखरवी ज़िंदगी इंसान जे लाइ इंतिहाई बहितर बणिजी वेंदी आहे। वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मख़रजा व यरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। फरमाए जेको शख़्स अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां डिॼे थो त अल्लाह सुब्हानहू तआला उन जे ग़मी परेशानी खे दूर फरमाए थो ऐं मुस्तक़बिल में अहिड़े शख़्स जे लाइ को बि ख़ौफ़ी ख़तरो न आहे। भाइरो नेकी जो अज़ीम तरीन फ़ाइदो हीउ आहे जारी तरह अल्लाह रब्बुल इज़्ज़त पाण मोहब्बत फरमाए थो, नेकी जे बिना ते ॿिया इंसान सां मोहब्बत फरमाइनि था। उहा अज़ीम तरीन रिवायत जंहिंमें पाक सल्लम जे फरमाइनि था अल्लाह रब्बुल इज़्ज़त जॾहिं कंहिं बंदे सां मोहब्बत फरमाईंदो आहे जिब्राइल अमीन खे निदा फरमाईंदो आहे, आसमान वारनि खे निदा ॾिनी वञे, उन्हनि खे इतला न वञे ज़मीन में रहंदड़ फलाणे शख़्स सां मोहब्बत करियां थो, लिहाज़ा आसमान ते रहंदड़ जेके फ़रिश्ता आहिनि इहे फ़रिश्ता इन शख़्स सां मोहब्बत कनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा जॾहिं फ़रिश्ता मोहब्बत फरमाइनि था बिला आख़िर अहले ज़मीन ते बि इतला न वञे थो फलाणे शख़्स सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त मोहब्बत फरमाए थो फ़हिब्बूहु, लिहाज़ा तव्हीं इन शख़्स सां मोहब्बत करे। नेकी जे बिना ते उन शख़्स सां इंसान जे दिलनि में इंतिहाई गहरी मोहब्बत बणिजी वेंदी आहे, हता के इंसान पंहिंजी ज़िंदगी बसर करे वेंदो आहे, क़बर जी कंधी में पहुची वेंदो आहे, लेकिन नेक अमल जी बिना ते इंसान जे दिलनि मां निकिरंदो कोन्हे। सजन पहिरीं ॻाल्हि आहे फलां मुहद्दिस गुज़रियो आहे, फलां आलिम गुज़रियो आहे, लेकिन छा आहे उन्हनि जा दास्तान असांजे दिलनि में मौजूदु आहिनि, उन्हनि जे मोहब्बत जा दास्तान असांजे दिलनि में मौजूदु आहिनि। छाजी बिना ते एक नेकी जो तासीर आहे जेको तासीर इंसान जे दिल मां निकिरंदो न आहे। भाइरो छा दुनिया में रहंदे इंसान पंहिंजो पाण खे महसूस करे सघे थो त आउं मोमिन आहियां या मुनाफ़िक़ आहियां, आउं मोमिन आहियां या फ़ाजिर आहियां? हा, चंद निशानियूं मौजूदु आहिनि। अहादीस जे ज़रिए क़ुरान करीम में चंद अहिड़ियूं निशानियूं मौजूदु आहिनि जंहिं निशानी जे ज़रिए इंसान पंहिंजो पाण खे परखे सघे। जंहिंमें सभ खां पहिरीं निशानी इहा आहे, सही बुख़ारी जी रिवायत आहे, पाक फरमाता अबू हुरैरा इदा सर्रत का हसनतो का वसात का सय्यातो का फ़अंत मोमिन। ऐं अबू हुरैरा जॾहिं नेक अमल करण सां तोखे दिलि में ख़ुशी मुयसरु थी ऐं नेकी जी तारीफ़ इहा आहे मतमअन्न इलैहिल क़ल्ब, जंहिं नेक अमल करण सां इंसान जी दिलि ख़ुशी सां भरिजी वञे। लेकिन मोमिन जी निशानी इहा आहे नेक अमल करण सां इंसान खे ख़ुशी मुयसरु थिए, उन सां गॾोगॾु इंसान जे दिलि में गुनाह खां सख़्तु नफ़रत हुजे, गुनाह खां सख़्तु नफ़रत हुजे। को कबी अमल ॾिठो आहे, माशरे में ख़राबु अमल ॾिठो आहे, दिलि में बेचैनी भरिजी वई, दिलि में हिकु बेचैनी आहे जो फलां शख़्स बुरो अमल करे रहियो आहे। जेकॾहिं इहा गुनाह खां नफ़रत मौजूदु आहे तूं यादि रख ईमान जा शुआ तुंहिंजे दिलि में मौजूदु आहे। ऐं ॿिए नंबर ते इंसान आहे, गुनाह हिकिड़े मोमिन खां थी सघे थो, लेकिन मोमिन ऐं मुनाफ़िक़ में हिकु इंतिहाई वॾी निशानी मौजूदु आहे। जेकॾहिं गुनाह करण खां पोइ इंसान जे दिलि में खुटको मौजूदु आहे, पर उहो खुटको अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो, उहो ख़ौफ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो हिकु मोमिन इंसान जे
ईमान जी निशानी इहा आहे कंहिं बुरे अमल करण खां पोइ उन जे दिलि में खुटको पैदा थींदो आहे मता हिन अमलकनि जी बिना ते मुंहिंजो प्यारो अल्लाह मूंखां नाराज़ न आहे, मता हिन अमलकनि जी बिना ते ऐं रब जे गज़ब तहत न आहियां, हिन अमल जी बिना ते ऐं रब जी रहमत खां दूर त न आहियां। जेकर इहा निशानी तुंहिंजे दिलि में मौजूदु आहे यादि रख ईमान जा शुआ तुंहिंजे दिलि में मौजूदु आहे। सही बुखारी में पास सल्लम जिन हिकु मिसाल ॾेई करे फरमाइनि था, हदीस जा अल्फाज़ आहिनि, पास फरमाइनि था मुनाफ़िक़ इंसान उन जे गुनाह जो मिसाल ईअं आहे जंहिं हिकिड़ी मख आई उन जे नक ते वेठी, मख आई वेही करे वरी वापसि उॾीजी, यानी उन शख़्स खे न मख जे वेहण जो अहसासु थियो ऐं न वख वापसि उॾण जो अहसासु थियो। इहो हिकु मुनाफ़िक़ इंसान जो मिसाल आहे। लेकिन मोमिन इंसान जॾहिं उन खां गुनाह थींदो आहे तॾहिं उन खे महसूसु थियो थींदो आहे कन्नहु काइदुन तहत जबलिन, गोया के उहो शख़्स कंहिं जबल जे हेठां वेठो आहे ऐं उहो जबलनि जे मथां किरण वारो आहे। यानी मोमिन इंसान गुनाह करण जे बाद उन खे इंतिहाई डपु हूंदो आहे, खुटको हूंदो आहे मता हिन गुनाह जी बिना ते ऐं अज़ाब इलाही जो मुस्तक़ न बंधी वञे। भाइरो टी निशानी इहा आहे, सुनन इब्न माजा जी रिवायत आहे, पास सल्लम जी फरमाइनि था हिकिड़ो शख़्स जॾहिं माण्हुनि जे अॻियां निमाज़ पढ़ंदो आहे फहसन सलातहु, तॾहिं निमाज़ इंतिहाई बहितर पढ़े थो, उन ख़ुशू ऐं ख़ुदू खे इंतिहाई बहितर कयो आहे। वरी जॾहिं लिक में निमाज़ पढ़ी रहियो आहे, राति तहजुद पढ़ी रहियो आहे, घर में नफ़िल पढ़ी रहियो आहे, अकेलायत में इबादत करे रहियो आहे, फहसन सलातहु, उहा अकेलायत जेका निमाज़ आहे उहा बि इंतिहाई ख़ुशू ऐं ख़ुदू सां आहे। सुनन इब्न माजा जी रिवायत आहे, पाक फरमाइनि था जॾहिं शख़्स में इहा ख़ूबी हूंदी आहे जो ज़ाहिर में बि साॻी आहे ऐं राज़ में बि साॻी आहे, रहमान फरमाए थो हाज़ा अब्दी हक़्क़ा, इहो मुंहिंजो बरहक़ मोमिन बंदो आहे जेको ज़ाहिर में बासाॻी करे थो, जॾहिं लिक में आहे अकेलो आहे तॾहिं बि असांजी इबादत करे थो। चौथी निशानी हिकु मोमिन इंसान खे इहो डपु हूंदो आहे मतां करे मुंहिंजा अमल ज़ाई थी न वञे, मतां मूंखां को अहिड़ो कलूर न थी वञे, को अहिड़ो कसूर न थी वञे, ऐं अहिड़ो ॾोह न करे वठां जंहिं ॾोह जी बिना ते मुंहिंजा अमल ज़ाई थी वञनि ऐं आउं मुनाफ़िक़ बणिजी वञा। इमाम बुखारी रहमहुल्लाह किताबुल ईमान में इहो बाब क़ाइमु कयो आहे, बाब ख़ौफ़िल मोमिन, मोमिन खे इहो डपु हूंदो आहे मतां मुंहिंजा अमल ज़ाई थी न वञनि। इमाम हसन बसरी रहमहुल्लाह फरमाए थो इहो डपु सिर्फ़ु हिकिड़े मोमिन खे हूंदो आहे जॾहिं त मुनाफ़िक़ उन खे को ख़ौफ़ ख़तरो न हूंदो आहे, उन खे को बि डपु न हूंदो आहे। भाइरो मोमिन इंसान जी आख़िरी अज़ीम तरीन निशानी हीअ आहे, हिकु मोमिन इंसान केतिरो बि अज़ीम अमल करे उन अज़ीम अमल करण जे बाद वरी उनखे खुटको हूंदो आहे, मालूम न आहे इहो मुंहिंजो अमल क़बूल पियो या कोन पियो, ऐं उन क़बूलियत लाइ वरी रब खे अर्ज़ु कंदो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ घुरंदो आहे रब ई मूं अमल कयो आहे इन अमल खे क़बूल फरमाए। ऐं काइनात जे अंदरि जेकॾहिं इन जो अज़ीम तरीन मिसाल ॾिनो वञे सैयदना इब्राहिम ख़लीलुल्लाह जो अज़ीम तरीन मिसाल मौजूदु आहे, जंहिंमें छा आहे वत्तख़ज़ल्लाहु इब्राहिम ख़लीला, अल्लाह रब्बुल इज़्ज़त सैयदना इब्राहिम खे पंहिंजो ख़लील बनायो आहे ऐं ख़लील खां काइनात में अज़ीम तरीन अमल वरितो वञे थो। उहो छा आहे क़यामत जे ॾींहं ताईं मुस्लमान जंहिं कैबतुल्लाह जे तरफ़ पंहिंजो रुख़ करे निमाज़ पढ़नि था उन जे तामीर इब्राहिम ख़लीलुल्लाह जे हथनि सां कई वञे थी। कैफ़ियत इहा आहे जो पीउ पाण मिस्त्री आहे ऐं पुटु मज़दूर आहे, रब जो घर तयारु कयो वञे थो, इन तयारु करण जे बाद को दिलि में नाज़ ई नखरो न आहे बल्कि ज़बान ते अल्फाज़ ई आहिनि रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। हिकु मोमिन इंसान नेक अमल करण जे बाद उन अमल जे क़बूलियत जे लाइ बार बार अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे अर्ज़ु फरमाईंदो आहे। भाइरो इंसान में अमल जे एतबार सां जेतिरे क़दुरु इंसान पंहिंजे अमल खे मख़फ़ी बनाईंदो आहे एतिरे क़दुरु इंतिहाई क़ीमती बणिजे थो। जेके इबादत असांखे ज़ाहिर जो हुकुम आहे यानी निमाज़ पढ़णु या जिन अमलनि जो ताल्लुक़ जमायत सां आहे उहे त ज़ाहिर ई आहिनि, पर इंसान जेतिरे क़दुरु पंहिंजे अमल खे मख़फ़ी बनाईंदो एतिरे क़दुरु उहो अमल इंतिहाई क़ीमती बणिजी वञे थो। रमज़ान मुबारक जो अमल आहे रोज़ो ऐं ॿिए क़ुरान करीम में चंद अहिड़ा अमल मौजूदु आहिनि जिन अमलनि जे बारे में रहमान फरमाए थो इन जो बदिलो ऐं पाण ॾींदुसि। फ़ाजरुहु अलल्लाह, जंहिंमें हिकु सब्र आहे, माफ़ी आहे, 3 नंबर ते रोज़ो आहे, छाजी बिना ते इहे जेके बि अमल आहिनि इहे अमल इंतिहाई मख़फ़ी कया वञनि था।
ऐं इंसान जॾहिं अमल खे मफ़ी बनाए थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन जे लाइ जेका जन्नत नेमत तयारु फरमाई आहे उन खे बि लिकाए करे रखियो आहे। दुनिया जे माहौल में इंसान पंहिंजे क़ीमती खां क़ीमती शइ खे लिकाए करे रखंदो आहे। सोनार बाज़ार मां निकिरंदे ज़्यादा खां ज़्यादा सोन वठी करे इंसान कंहिं सादी पनी में सोन खणी कोन निकिरंदो आहे। मोती ऐं जवाहिर कंहिं लोकल पनी में खणी करे ॿाहिरि कोन निकिरंदो आहे। छाजी बिना ते इंतिहाई क़ीमती शइ आहे ऐं क़ीमती शइ खे इंसान लिकाए करे रखंदो आहे। लेकिन असां मुस्लमाननि ते हैफ़ चइजे, अफ़सोस चइजे, अमल इंतिहाई क़ीमती आहे, नेकी इंतिहाई क़ीमती आहे। लेकिन उन नेकी करण जे बाद असां दुनिया जे साम्हूं इज़हार कयोसीं, सोशल मीडिया जे ज़रिए, फेसबुक जे ज़रिए इज़हार कंदा आहियूं, हीउ मूं फलां अमल कयो आहे, मूं फलां अमल कयो आहे। हालांकि अज़ीम तरीन शइ खे इंतिहाई मख़फ़ी बनायो वेंदो। भाइरो, आख़िरी हक़ीक़त ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त छा इंसान ज़िंदगी भर यानी 24 कलाक पंहिंजी इबादत में बसर करे सघे थो? क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त अंबिया किराम खे हुकुम फरमायो आहे, कुल इन्न सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। ऐं अल्लाह जा पैगंबर, तूं चओ मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी पूरी ज़िंदगी ऐं मुंहिंजो फ़ौत थियणु अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ आहे। छा इंसान 24 कलाक के बाद पंहिंजी इबादत में रही सघे थो? हा, इंसान जेकॾहिं उन खे नेकी जो फ़िक्र आहे, जेकॾहिं आख़िरत मुतलाशी आहे त 24 कलाक इंसान पंहिंजे इबादत में बसर करे सघे थो। इहा त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी असांजे पलटंदड़ रहमत आहे जो अल्लाह सुब्हानहू तआला असां ते फ़र्ज़ नाहे कयो। फ़र्ज़ इबादत ज़िंदगी में 24 कलाकनि में सिर्फ़ु हिकिड़ो कलाक आहे, यानी 5 नमाज़ूं। जेकॾहिं असां हिसाबु लॻाईंदासूं त 23 कलाक असांखे पंहिंजे ज़रूरियात आहिनि, सिर्फ़ु आख़िरी 24 हिसो असांखे बंदगी जो हुकुम आहे, फ़र्ज़ियत जो हुकुम आहे। लेकिन ही इंसान जेकॾहिं इख़लास सां पंहिंजी ज़िंदगी बसर करे बक़ाया 23 कलाक पंहिंजे नेक अमल में बसर करे सघे थो। उन में पहिरियों अमल इहा आहे, इंसान पंहिंजे दुनिया जी ज़रूरियात में जेके बसर करे उन में नीयत इहा रखे त रब मूंखां राज़ी थी वञे। ज़रूरत पंहिंजी आहे, पाण पेट में खाए थो, पंहिंजे पेट में पीए थो, पंहिंजा हलो अयाल बचनि ॿारनि खे खाराए थो, लेकिन नीयत इहा आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त ख़ुशि थी वञे। इन पंहिंजे ज़रूरत जे पूरे करण सां बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन बंदे खां राज़ी बणिजी वञे। अहादीस में चंद मिसाल मौजूदु आहिनि। पाक सल्लम जिन निंड जे मुतालिक़ मिसाल आहे, हता के हिकु सहाबी खे जॾहिं पाण तफ़सील सां सदक़ात ॿुधाइनि था, पाक फरमाए त को शख़्स पंहिंजी ज़रूरी हाजत खे पूरो करे थो, उन में बि सवाबु लिखियो वञे थो। तॾहिं उहो शख़्स फरमाए थो त अल्लाह जा हबीबा, छा असांजो को शख़्स पंहिंजे ख़्वाहिश खे पूरो करे इन में बि सवाबु आहे? पाक फरमाए था, हा, इन में बि सदको आहे। तूं छा सम्झी थो जेकॾहिं साॻी शख़्स ज़िना करे हा, छा उनखे गुनाह न थी आहे? जॾहिं उते गुनाह थिए थो त पोइ इहा ज़रूरत पूरे करण जे बिना ते इंसान खे सदको लिखियो वञे थो। इंसान राति जो आराम करे थो, इशा नमाज़ दमाए सां पढ़ी जल्दी सुम्ही रहियो ऐं इंसान जी नीयत इहा आहे ऐं फजर नमाज़ दमाए सां पढ़ा। सुम्हणु इंसान जी पंहिंजी ज़रूरत आहे। इहा पूरी 4-5 कलाक ज़रूरत में बसर कया आहिनि। फजर नमाज़ ताईं सुतो पियो आहे, लेकिन नीयत इहा आहे ऐं फजर नमाज़ दमाए सां पढ़ा। हदीस जा अल्फाज़ आहिनि, इशा नमाज़ दमाए सां पढ़ी वरी फजर नमाज़ दमाए सां पहुची आयो, गोया कि 5 कलाक पूरी तहज्जुद पढ़ी, 5 कलाक पूरी तहज्जुद पढ़ी आहे। भाइरो, आख़िर में ॿुधाईंदो हलां, अल्लाह सुब्हानहू तआला असांखे अमल साले जो ॿुधाईंदे क़ुरान करीम में फरमाई, किथे अल्फाज़ आहिनि असाबिकू, हिक ॿिए खां भराई करियो, किथे फरमाई सारियो, जल्दी करे वठो, वफ़ी ज़ालिक फल्यतनाफ़सिल मुतनाफ़िसून, हिक ॿिए खां जल्दी भराई करियो, बादिरू बिल अमाल सबा, इहे अमल जल्दी जल्दी करे वठो। इन जल्दी जो हुकुम इन जे बिना ते आहे जो इंसान टाइम इंतिहाई थोरो, इंसान वटि अमल साले जे लाइ टाइम इंतिहाई थोरो आहे। टाइम छा आहे? जंहिं ख़ालिक़ मालिक असांखे ज़िंदगी बख़्शी आहे, उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान जे पूरी ज़िंदगी खे सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं शुमार कयो। इंसान जी ज़िंदगी खे हिकिड़ो ॾींहुं शुमार कयो आहे। वल तंदुर नफ़्सुन मा क़द्दमत लिग़दिन, अॼोकी ज़िंदगी, अॼोके ॾींहं में इंसान ज़िंदगी बसर करे रहियो आहे, हिन सुबुह जे लाइ तयारी छा कई आहे? गोया के हिन ज़िंदगी खे सिर्फ़ु हिकिड़ो ॾींहुं करार ॾिनो वियो आहे। इंसान
जै टाइम ते पैदा थिए थो उन टाइम ते इंसान जे साॼे कन में अज़ान नहीं वञे थी, लेकिन छा आहे ही उहा वाहिद अज़ान आहे जे अज़ान जे पोयां का बि निमाज़ कोन्हे। बिला आख़िर इंसान ज़िंदगी बसर करे थो, 60 70 80 साल ज़िंदगी बसर थी, जॾहिं ही जहान छॾे थो उहा पहिरीं निमाज़ आहे जंहिं निमाज़ ते अज़ान का बि कोन्हे। निमाज़ जनाज़ा पढ़ी वञे थी, लेकिन निमाज़ ते अज़ान का बि कोन्हे। जंहिं ॾींहुं पैदा थियो आहे उन ॾींहुं अज़ान आहे ऐं जंहिं ॾींहुं फौत थियो आहे उन ॾींहुं निमाज़ आहे। गोया के इंसान खे सम्झायो इहो वञे थो त इंसान तुंहिंजी ज़िंदगी हीअं आहे, हुतां अज़ान आई आहे ऐं अॻियां फ़र्ज़ी निमाज़ थी आहे। इंसान जी ज़िंदगी हुतां अज़ान आई आहे, ईंदड़ निमाज़ पढ़ी वई आहे। त भाइरो जॾहिं टाइम इंतिहाई महदूद आहे, इंसान खे हर टाइम ते नौकी नेकी जे तरफ़ ज़ौक़ ऐं शौक़ु रखिणो आहे। ऐं प्यारे पैगंबर खे हुकुम इहो आहे वाबुद रब्बक हत्ता यातियकल यकीन, तव्हां बंदगी कंदा रहो हत्ता के मौत अची वञे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह सुब्हानहू तआला असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए, असांजे अमाल साले खे क़बूली मंज़ूर फरमाए, मुत्तक़ीन अल मोमिनीन जे लिस्ट में असांखे बि शामिल फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाया अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।